नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट अस्करी इदारनि ख़िलाफ़ बयान ते दाख़िल केस में पीटीआई चेयरमैन खे अॼु अदालत में पेश थियण जी हिदायत करे छॾी आहे। अस्करी इदारनि ख़िलाफ़ बयान ते इमरान ख़ान जी ज़मानत दरख़्वास्त ते ॿुधणी थी। केस जी ॿुधणी शुरू थींदे ई इमरान ख़ान जी ज़ाती हैसियत में गैर हाज़िरी ते अदालत तरफ़ां कावड़ जो इज़हार कयो। चीफ जस्टिस आमिर फारूक सवाल कयो त किथे आहे इमरान ख़ान? इमरान ख़ान अॼु पेश न थियो त अबूरी ज़मानत रद्द कंदासीं। चीफ जस्टिस जे पुछाणे ते वकील नईम हैदर पंजूठा चयो त इमरान ख़ान न अचे सघियो आहे, उन करे हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। चीफ जस्टिस चयो त हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त किथे आहे, जंहिं ते वकील जवाबु ॾिनो त दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना, अदालती वक़्त ताईं दरख़्वास्त गुज़िरियल इमरान ख़ान पेश न थियो त अबूरी ज़मानत रद्द करे छॾंदासीं। चीफ जस्टिस आमिर फारूक जो चवणु हो त अवां अदालतनि खे मज़ाक़ बणाए छॾियो आहे। हाई कोर्ट खे सिविल कोर्ट सम्झियो आहे या असां हेठि थी विया आहियूं या हू मथे थी वियो आहे। अदालत पीटीआई सरबराह इमरान ख़ान जी अदालती वक़्त में पेशी ताईं ॿुधणी में वफ़ो करे छॾियो आहे।